अस्सलाम वालेकुम। हिन में कराची प्रेस क्लब ते मौजूद आहियूं। काफ़ी वॾी तादाद में उस्ताद मौजूद आहिनि। बिल्कुल फुल तैयारी सां हिन वक्त किथां खां आया आहिनि। काफ़ी उस्ताद अञा अचनि पिया। कराची प्रेस क्लब ते ज़िले मटियारी जा उस्ताद पहुची चुका आहिनि। उस्तादनि जो वॾो तादाद हिते मौजूद आहे। थोड़ी देर पहिरीं कुछ सरकारी अहलकार बि आया हुआ। एडिशनल सेक्रेटरी साहब आयो हो, उन्हनि कुछ ॻाल्हि ॿोल कई आहे। पोइ भला आलम छा ॻाल्हि थी आहे। उस्तादनि जो वॾो अंग हिते मौजूद आहे। वियो 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 करीम साहब, तव्हांजा असां लाइव नारा ॿुध रहिया आहिनि अवाम खे। तव्हांजो जोश ऐं जज़्बो। जानो बाबा वेही रहो, ये कहां हिकड़ो हिकड़ो दी बेंदो भी रहंदा फायदो कोन ॾींदो। वेही रहो, वियो वियो वियो। सभु उस्तादनि खे विहारियूं पिया ऐं काफ़ी वॾी तादाद में उस्ताद वेठा पिया आहिनि, बीठा पिया आहिनि। उहो आख़िर ताईं उस्ताद हिते मौजूद आहिनि। असां हिन वक़्तु मौजूद आहियूं कराची प्रेस क्लब ते, जिथे उस्तादनि जो वॾो अंग मौजूद आहे। हे हाजी रमज़ान मेमण बि हिते मौजूद आहे। अरबाब आरेजो बि हिते मौजूद आहे। हे हाजी रमज़ान मेमण। उस्ताद न्यूज़ अॼु हिन पासे बीठी आहे। उस्ताद न्यूज़ हाणे न्यूट्रल थी वई आहे न। जियो मेमण। आरिफ हुसैन लिखे थो जियो मेमण। उस्तादन जो वॾो अंग अची चुको है। मुंह कदा से आज बता दे। हाँ, आज तो जीना होगा, मरना होगा, धरना होगा, धरना होगा। सब उस्ताद हिते मौजूद आहियूं। वॾे अंग में इंशाअल्लाह जल्द मूव कंदासीं, तव्हांखे अपडेट कंदा रहंदासीं। ही कराची डिवीज़न जा काफ़ी तादाद में उस्ताद हिते मौजूद आहिनि। प्रेस जी वॾी तादाद हिते मौजूद आहे। प्रेस वारा बि आहिनि, सभु आहिनि। तैयारियूं मुकमल आहिनि। हेॾा हाजी साहब खां प्रेस वारा वठी रहिया आहिनि व्यूज़। लाउड नंढो हथ कयो आहे। हाणे कंहिं सां खाधो रड़ियो कयो, कहिड़ो सॾ कयो लाउड चयोसि अख्तर नवाज किना जो ई ॻाल्हि न। ई जेको सेकेंडरी न ये आसमान इन्हनि जा कम बि असां वेठा था कयूं। जीआर घणनि खे ठाहिण अचे कॾहिं ज़िंदगी में ठाही कोन अथनि, करे ई कोन अथनि। एडमिशन शुरू ई असां वटि थींदी आहे, पर असांखे केर केर मौजूद आहिनि। सभु तक़रीबन वेठा आहिनि हिते। हिकिड़ो ही नथो वेह, हलंदो वते कादिर सुमरो, बाक़ी सभु वेठा आहिनि।
मोहम्मद अली शहर भी इन वक्त धरणे में मौजूद है पंहिंजे साथियुनि समेत। उस्तादनि जो वॾो अंग हिते मौजूद है, तव्हां ॾिसी सघो था कराची प्रेस क्लब ते। जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद। जंग असांजी जारी रहंदी। जिंदाबाद 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 जिंदाबाद। उस्ताद बिल्कुल रेडी आहिनि मूव करण जे लाइ। हे मुजीब झूणे जो वेव करे रहियो आहे। मुजीब नारा लग रहा है, नारा लग रहा है ना। जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद। व्यो 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 हाजी साहब देखो माण्हुनि खे विहारियो। भाई नारा लग रहा है, नारा लग रहा है। उस्ताद जिंदाबाद जी। शख्सी नारा ना बजाए को मसलन जा नारा लगाए। उस्ताद नारा हणो बाबा। उस्ताद जीना होगा मरना होगा। 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 डरना होगा। सादा हक सादा हक सादा हक। सभिनी जी आवाज़ नथी अचे। मुंहिंजी अकेली जी आवाज़ है, एतिरनि जी आवाज़ एतिरी कोन्हे। ईंदी हाणे ईंदी बुख ते। सादा हक सादा हक। उस्ताद इतिहास उस्ताद इतिहास उस्ताद इतिहास सही एहतजाज शुरू है। हर नारा धरना मैडम हम नहीं मानते। हम नहीं मानते। हम नहीं मानते। सिंध खुशहाल सिंध खुशहाल सिंध खुशहाल। सादा हक सादा हक सादा हक। करीब मेंबर आवाज नथी अचे। सब पाण नथी अचे। सादा हक सादा हक सादा हक। थोड़ा आवाज। नारे उस्ताद जी उस्ताद उस्ताद जायज मुतालबा। उस्ताद जायज मुतालबा। उस्ताद का नाम साफियों। नारे उस्ताद तू किया नदी दे। हक को साजो हक को साजो हक को साजो नदी दे। हक को साजो। उस्ताद सड़कों पे 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 उस्ताद सड़कों पे। तू किया नदी दे। तू किया नदी दे। तू किया नदी दे। अगे ॾियणो पवंदो।
Makedano pavando. Makedano pavando. Turkiya nadide. Turkiya nadide. Sada. Sada. जीना होगा मरना होगा करना होगा करना होगा जीना होगा मरना होगा करना होगा करना होगा जीना होगा मरना होगा करना होगा करना होगा जीना होगा मरना होगा जीना होगा मरना होगा जीना होगा मरना होगा जीना होगा मरना होगा जुल्म के ज़ाब्ते हम नहीं मानते जुल्म के ज़ाब्ते हम नहीं मानते उस्ताद सड़कों पे 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 दुखिया नदी दे दुखिया नदी दे दुखिया नदी दे दुखिया नदी दे बीबी तेरे ये वजीर बेज़मीर बीबी तेरे ये वजीर बीबी तेरे ये वजीर बीबी तेरे ये वजीर बेज़मीर बेज़मीर किए नदी दे किए नदी दे किए नदी दे किए नदी दे जुल्म के ज़ाब्ते हम नहीं मानते सादा हक सादा हक प्रोग्राम थोले लाइव अदी अनीता ऐसा होगा मारो वट्टी मारो ये कोया वाला चुप बैठा सादा हक रख सादा हक सादा हक तू किए नदी दे तू किए नदी दे तू किए नदी दे आवाज ये आवाज करो पकड़ दिए सभा मैडम ताल के रते दे रखा अक्सर भारी में शमूलियत साईं नवीद उनर साहब साईं सोहेल अहमद राजभर साईं अब्दुल वहीद मरखानी साहब और जी साईं नासिर मामून अभी ता नारो न था पानी पानी ने पीछे भुकाया जा साईं असद जुने जो अब्दुल हादी भुट्टो साईं अब्दुल लबी सुमरो साहब केटीएल ताल करते जेकब बाह जो सदर उस्ताद साईं न्याज़ झुणे जो लाइव ॾिसी रहियो आहे साईं जन जा लख एहसान
हिन वक़्तु असां कराची प्रेस क्लब ते आहियूं ऐं साईं असद जूणो जो साईं अब्दुल हादी भुट्टो साहब ज़बरदस्त मुंहिंजो वॾो मैडम अनीता खे पघर थी पिया आहिनि ऐं पघिरजी पिया आहे सफ़ा मैडम ऐं हर शइ जे हिसाब सां